आमिर खान जेको तोखे पंहिंजी सगी मां खां बि वधीक पाए अॼु बि त जो पेपर आहे सुभाणे आख़िर उहो ॾेई करे एक तो फिलहाल वोट देने की काम करो दिखाने का उसे ही रहे उसे ही पड़े बाकी जब ऐसा किसी को लगा दी सरकार बंदा फिलहाल वोट देने की तकलीफ न करे नहीं क्या था उठ तो घर से मां उनके चला जनाब ख्याल कर बेगो पुट आहे तुझो पर तो के सगी मां समझदो आ और जेका मथे जा सूर तू समझी छो न तो लेकिन पुट आमिर हुते आयो न त हिन घर जो चरखो उगतो ॾिसंदे पुट घर जो चरखो उगतो रहंदो तेरा ने ॻाल्हि त ॿुध कॾहिं कॾहिं इहे तुंहिंजूं ॿाराणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि न हिन वारे टोले में बेहदियूं ई कोन्हनि के ॻाल्हि ॿुध ॻाल्हि मूंखे तुंहिंजी चको बि सम्झ में नथी अचे त आख़िर तुंहिंजा अहिड़े मक़सद कहिड़ा आहिनि हुन तुंहिंजो कारण कहिड़ो आहे जरा खाना मुझे दाल समझ कुछ समझ कुछ सोच कुछ आमिर खान आए ना देखो हम जैसा कुछ करे रहा हूँ ना वो ना सब बड़े खिलाफ आ उन्हें ये हर वक्त जमा बने सच्चाई ईमानदार के बड़ो भूत सवारा अंजे को मां नथी चाहा त हू हिते अचे ऐं बचा के हिते जेके मुसलसल रहियो न जीअं अॼु तुंहिंजो भाउ जानब दलील ऐं ख्वार आहे न पोइ तूं दलील ऐं ख्वार थींदो सम्झ कुझु सम्झ मां नथी चाहियां तूं हर भर हाथी खे हिंदुस्तान छॾे पाए तूं बेगम पुट आहे कुझु बि करे सघे इहो वही त हुनखे चएसि मुंहिंजो ख़्यालु आहे त मुंहिंजो पुटु मुंहिंजे ख़िलाफ़ काबू जेको मां चाहींदुसि उहो ई कंदुमि मुंहिंजो पुटु आहे सॻो पुटु मूंखे पंहिंजे पुट ते एतबार आहे करम खान उहा औलाद न थी गुज़री अॼोकी औलाद जेका आहे न उन में कोन्हे को नीमक जीअं उनखे उते रहायो अथई कोई रहण ॾे बाक़ी फिलहाल ॻोठ अचण जी का बि तकलीफ़ न करे ॻाल्हि बेगम शहज़ादी तो अञा मूंखे सुञातो ई कोन्हे मुंहिंजो नालो त करम खान आहे पर हिन करम में बि कार निकाला माण्हू इंसान खां त बची सघे थो पर हिन कर्म जे कर खां कॾहिं बि नथो बची सघे कॾहिं बि पहाड़ ते घटना जेकॾहिं कुझु बि गुज़रंदो आहे न त उहो बि मामूली लॻंदो आहे जेकॾहिं मुंहिंजे पुट में हिमत फैसले ज़रूरत थी त हुन मूंखे मामूली ॾेखारण जी कोशिशि कई न बसि वो आमिर खान की जिंदगी जो आखिरी ॾींहुं हूंदो आखिरी कोई बि चवंदा आहिनि त लोह जे ज़ाइक़े जी ख़बर लोहार खे न पर हुन घोड़े खे हूंदी आहे
जिनके वाप में हर वक्त लो हसन लगाम देने लगो फिर चवण तू छाती जाए मुखे तो तुझी गाल का संद में अटई कर चवंदा आहिनि त निम जो पन केतिरो बि वक्त हली माखी में छो न रखजे पर उन पन मां कॾहिं उहा कोड़ा ख़तम न आहे इएं असांजो आमिर पुट जीअं जेतिरो उनखे प्यार मोहबत ॾेई असां छो न उनखे पंहिंजो कयूं पर कोई बि हू पंहिंजी सोच ऐं पंहिंजे ज़हन खां परे कोन थी बाबा साईं बाबा मां जल खच पई चवे तव्हां भली या चुल्हे सॼी उमिरि ॿारे रखो पर इहा दाल अव्हां खां कोन करंदी मूंखे घर ॾियो त असुल हिक ई महटे में हिन आमिर खे हिन जान खां असुल हुन जान सुतत रवानो करे छॾियासीं आमिर कर न घर जो फर्ज़ मुंहिंजो पुटु आहे सॻो पुटु तुंहिंजो सॻो ई न सही पर बेगो भाव था बाबा बाबा ये अकाबरन वारियूं ॻाल्हियूं मूंसां न कंदो कर पर तोखे ख़बर आहे न मीरन खे बि पंहिंजे घरां लॻी हुई बेगो कॾहिं बि सॻो भाउ नथो थी सघे सम्झ बाबा सम्झो ॻाल्हि ॿुध जागो समुंड में रहंदड़ मच्छी जेकॾहिं मांगर मछ सां वेर विझंदी त तूं छा थो सम्झे त बची वेंदी न बोलो लई कॾहिं बि न बचंदी सवेर जो आयो हा अदा सुबह सां दोस्तनि जे कम लाइ वियो काल मजूरी मिली कोन देखो ॿुधई बाबा हिन वेचारे सुबुह खां वठी ॾाढी कोशिशि कई पर हिनखे त का मज़दूरी मिली कान मजदूरी करण जो को मुंहिंजी कोन आई साईं जन अॼु आराम कंदा क्या ॻाल्हि कोन्हे अदा तूं त एतिरा मां सच थो चवां हू हर हिक खे चयो हर हिक खां पुछो था अॼु खां वठी जेकॾहिं कमाईंदे त मानीअ ग्राह में मिलंदी न त बचन समेत वञी ॿियो ॾिस भया वो मां कंहिं बि क़िस्म जे मदद जी उमेद न रखजांइ बोतल न यार हाँ जान बेटा हाणे वेई ज़्यादा पीती बड़ा कुर्ब दलील ख़ौफ थी हिन ई घर में हिते ई रहंदे या वञी ॿाहिरि इज़त जो वक़्तु गुज़ारे पंहिंजे बचनि जे लाइ रोटी कमाए पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदे कहिड़ा दुकानदार जो हिन ॾुखे वक़्त में मुंहिंजी मदद करे मूंखे मुंहिंजे बचनि खे खारायो न त मूं सॼी उमिरि ठीको कयो पंहिंजो ॻाल्हि ॿुध रस्ता सभई तुंहिंजे साम्हूं जेको सुठो लॻई उहो वठ हा तो यार विसारियों पे
चलो बाबा मान ले रखो मुझे निकाल खा के बाबा मुझे नहीं करूँगा छोटी सी बता दूंगा चप्पल पाए छो या सागी तो सिर्फ हां सिर्फ जो को नहीं हो जो को माइक की छाती हो रही है ठीक को ना है क्यों बंद करे है वो बंद करा माइक की कॉर्ड कौन सी है न्यू माइक बंद क्या तू जो इनपुटिया जो हजारां जो हर बर्बाद मथा बात थी तो ना मान ना न माता दाराम सुहान तेरे बात मात वदे हाँ हो जाए जी नाते ने की सब तीसरी बराबर कर दो है पर आवाज जो को नफरत तो करे मुके सच मथा बोझ दो दे अरे आम नौकर सभी में मुके घर में पता अम्मा तो खबर मुझे ठेके में जमीन जायदाद मुझे था अम्मा वो सब मुझे भाग पूरा दस्तावेज हथ जगह चाहे तो करे हम सब कुछ पढ़ना है करे मुझे बेटकल करे सभी मुंह जाकर मुंह मेरे भाई के जमा करे भाई के भूखी भी लगे तो कुछ तो बताऊंगा जाके सही बता में के जंजाल हाथ नहीं पाओ जो सभी भाज के गुनाहगार माया अम्मा अम्मा क्या देखे चोरी कर्म के सब जागा आज मेरे को तू सब तो से बाहर गुजर पर खुदा के वास्ते इन बाहर के पांच पेरन का पर लग नकल पर पेरन का पर बाबा नहीं था तो बाबा अच्छा या ना हो अच्छा ये थोड़ी मान की तकलीफ नहीं दिया ना ये जिससे मजबूर की मान से तेरे खड़े तेरे मानी शादी है बाबा मानी मानी शादी है माँ मानी शादी मानी खाने के लायक नहीं हुई तो चाची वाले हाथ में मानी खर्चे रहती है थोरो भजी पियो थो से स्टैंड है छोकरो हां ये तो सामने पूरा दिलासा ना देखो लिखी है
जैसे पापा का सारी जिंदगी नहीं है ठीक है पैसे मजबूर सटा कर सकूं पुत्रा सटा कर सकूं बस ये पूरा फेमस हुआ सामने दिखाते में रहते हैं बाबा रात में रहते हैं मानी था बाबा मानी था बाबा मानी हाँ बाबा मानी मान जरा गाइड मिल गया बाबा ये तो सही बोल दिया मां ये तो पार्वती मानी यही बोल दी तो कर है ना बाबा ये कि पानी में बोले जाता हूँ सुठा एक्टर है भाई हाँ सुठा एक्टर हाँ सुठा अच्छी नहीं जो को पानी देने वाली तो बिस्मिल्लाह करे खाओ जब अच्छा मुझे सब है मजेदार बाहर या कहते हैं पकड़ना भी असली कुछ है वही तो आज बेटा तो लो नहीं छोड़े ने भाभी है भाई एनी मुझे दिया मजाक डाल का गलती की पुछ पानी लाड लिए खा तने छा कयो आ की मां सातो को नाम तो गलती के बाबा हां बाबा वो बड़ा लो करवा मैं तो गलती तुमको माने का टुकड़ा कर निकाला था और सदा बाबूजी करे अल्लाह दरजनी अधा सुंदर से दूरी चोरी दिक्कत इतनी कान पे यार चोरी काना तो मैं ये तो तकी थी तो मुझे कुत्तन थी मानी चोरी कई कम यहाँ आयो बड़ा पे नहीं अरे तू क्या थी माँ माता का मां का अरे तू क्या थी माँ हमारी चल के
वारो बोले करे खाए मोटी मुझे मोदी पुट ते हथ खणी है ना बाबा था मथो नाण थोड़ी थोड़े कुत्तन की मानी चोरी करे सभिनी खे खाराई अरे हिननि सभिनी त पंहिंजा पेट भरिया पर मुंहिंजा कुत्ता त बुख मुआ न ॿुधाए चोर खे चोरी करण जी सज़ा ॾिठी या न हाँ छो न छोरी खे वो सज़ा ॾींदसि चोरी करण जी बिल्कुलु तव्हां सभिनी वॾो किरत जो कमु कयो आहे पर हिन मौक़े ते मां तव्हां सां ॻाल्हायां थो चाचा जाने तूं ॿार वठी अंदर हल बाबा मुझे न्याय चोरी कया सुकर मारी चोरी करे काटा दे घटिया चोरी कर
हिन जा बि सदा ॾिनी आहे न बिल्कुलु सही हिनजो कोन जो न आहे पुटु सॼो बस लक्ष्मी जो पुटु सॼो चाचा मूं तोखे फैसले जी फतवा ॿुधाइण लाइ न आहे कयो तव्हां ॿार वठी अंदरि हलो हलो बाबा चाचा चालू जुलूम सितम आसानी ना करे सघो अरे सब सच्चा है ना इन्हनि सोचण पुछण खे त अहिड़ियूं हरकतूं न कनि जेकॾहिं अहिड़ियूं हरकतूं कंदा त फादर त मिलंदनि न तूं पुञा मूंखे तूं ॿुधाए त कोट छा आहे ही घर जेको चाचा जालिब जो आहे अरे तुंहिंजे निस्बत इहे जेके कपिड़ा बि पातल आहिनि न उहे बि चाचे जालिब जी ज़मीन जी आमदनी मां वरितल अथई चाचा जालिब जी ज़मीन जी आमदनी में मूंखे ही वारो पी पंहिंजी मिल्कियत कबाब में खाई पी उॾाए छॾी तोड़ छा आहे कुझु बि न एहसान ख़राब हो करां खाओ पी उन्हनि जो विरोध उन्हनि था बाबा मां मञा थो त मां तव्हांजो पुटु आहियां पर जॾहिं हथ पुट जी ॻाल्हि हलंदी तव्हां इहो ॾिसाए छॾींदो त तव्हां मुंहिंजा पीउ न पर आम माण्हू आहियो तव्हांखे कुझु न थियो आसमान छो न टुटो ज़मीन दुबस में छो न आई तूफान छो न आयो गिरदो छो न आयो बाबा हाणे बि वक़्तु अथई जनरेटर ते मां तोखे बाहूं थो वठां पहिरीं थो पवां जेको कुझु चाचा जो अथव उनजे हवाले कयो जे तव्हां ईअं न कयो न त हीउ तव्हांजो पुटु न पर दुश्मन हूंदो दुश्मन दुश्मन अरे जेकॾहिं हिन वक़्तु तूं सही सलामत आहे न त हिन बाबा जे करे जेकॾहिं सोची था अचे ॿियो कोई पट पट करे आहे न अॼु हुनजो धड़ हिन वक़्तु मुंहिंजे कदमनि में तड़पंदो ॾिसे हा अरे वाह भला इमानत ते टोपी निरार ते अरे ही मुंहिंजो घर आहे ही मुंहिंजो पीउ आहे ॿुधाए तूं कहिड़ी हैसियत सां अची रहियो पियो आहे तुंहिंजो पीउ हीउ आहे या जेको छॾे आयो आहे मां तूं नी में तव्हां मूंखे सिधा चवंदुसि चल बाबा छेड़ियो आया पंहिंजे पुट हिन आमिर खे ॾिसंदे मतलब बि माण्हू अथई अमां हिन मां सगाई जी उमेद न रखंदा
माफ़ कजाए करम खाना पुट जेको अथई सो अथई साधो खान हरू हरू तिरीअ ते इश्क न कर त करो घणो थियो हाणे मतलब जी ॻाल्हि कर मूं अमर जी शादी तोसां हिन डील ते कराई हुई त तूं जानब जी समूरी मिल्कियत जायदाद अमर जे मुंहिंजे नाले थी कंदे ॿुधाए हाणे हिन आमिर जे हूंदे उहा डील कीअं पूरी कंदे आहे तो में हिम्मत चयो मां आहे न त तिरीअ ते इश्क न घुर जॾहिं मां इन मामले में अमर कुड़ीअ खे काए पियो आहे न हिन जो बि बंदोबस्त मां कयां थो क्या फिलहाल तो मथे में थोड़ा आराम दो अच्छा ये में तो क्या आराम तो सोचे है तो तमाशा क्या फोन तो आराम तो सोचे ना मैं डांस हो गया नच्चा उड़ा जवाब हटो कम को रन छत्तो खाली कयो हर खास को तुम खर्च कर रुको मतलब रुको सुने रन ना मुसीबत ओके मेरा मन से कहिए था तेरी शादी करे बस नहीं किस्मत फिटी मुझे फिटी ही किस्मत मुझे नाम रखा दो तो थे हेलो जय उम्र में शादी कई हमास ना तय टाइम पोपड़ी हाथ में खड़ा गई हाथ सिगार के तेरी बड़ा मुझ बाबू अचे का यार को बता सही है ना जब फिकर में मुक्त सारी पूरा क्या यार इसका जो पार के कोई हरी कुछ करे जान से जान मा कया था मैं कया था मिठाई ना मुझे पी जा फिर कर पी मुझे तो था जो पिया मां लगन ये था कि मैंने तेरी मां जी को छाप दिया क्यों ना तुझे वाह मां वाह मुझे जो पिया है सो आए तू अते रोज रोज शादी कती अरे तू पता वो मतलब कट्ठा है और हाने वो तो वो मां हुई गिरी में आई आई लगुना को हाने है ना मुझे तेरी सोच जो सोचे ये काहे ना तो सच झुक कया उन झुक जो पलांग सां हिन को कीअं वठ अमा ध्यान जो चवण आहे न जेकॾहिं घर जे कमकार में बार बार यारो तंग करे तो पोइ उन रोज रोज जे आज़ार खां उन मकड़ीअ जो ई सिर खणी छॾिजे अमा तकड़ में तूं कुझु बि न सम्झी सघंदी आहे हाणे मूंसां तूं अंदरि हल त तोखे मां थधे दिमाग़ सां हर शइ ॿुधायां थो अचु मूंसां अंदर